नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त के दारावाहण में खबर ॾींदा हलूं। टाउन कमेटी क़ंधरा ऐं उनजे पसगिरदाई जे अवाम सां सैपको अमलदारन जा क़लवर ॻरा बिल जमा करण बावजूद बिजली जी सॼो ॾींहुं लोड शेडिंग शहरी मैशत तबाह करे छॾी। उन मौके ते क़ंधरा शहर जे सियासी समाजी ऐं वापारी गुलाम अकबर गांगरो, खादिम जलो गांगरो, मुला मलूक ऐं इमरान एहतजाज करे रहिया हुआ। उन मौके ते गुलाम अकबर गांगरो प्रेस ऑफिस दारावाहण जे सहाफ़िन अॻियां दाईंदे चयो त क़ंधरा शहर जी 24 कलाकनि मां सिर्फ़ 6 कलाक बिजली ॾिनी वञे थी, जंहिंमें बि राजा दारे जो सिम नाले वटां बिजली बंद करे छॾे थो। अवाम सख़्त मुश्किलातुनि सां मुंहुं ॾेई रही आहे, जंहिं करे हर क़िस्म जा कारोबार ठप थी वियो आहे, जंहिंसां क़ंधरा जी मैशत तबाह थींदी पई वञे। हींअर गर्मियुनि जी मौसम अचण वारी आहे, जंहिं सबबि वाक ॾेई रहिया आहिनि त कुंडी जा 1000 ऐं एसी जा 4000 ॾियो, असां ॾे लखें रुपया बिल मोकिलिया वञनि था, जेके असां पिण अदा कंदा अचूं था। उन बावजूद को न को जाइज़ ॼाणाए बिजली बंद कई वञे थी। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त एसडीओ सब डिवीजन साले पट अकबर दायो, एलएस आमिर कुरैशी ऐं लाइनमैन राजा दारेजो ऐं उन जा छाड़ता हितां जी अवाम जो रत चूसे रहिया आहिनि ऐं ही क़ंधरा जी अवाम खां 50 लख मंथली उॾाड़ींदा आहिनि। हिननि वधीक चयो त एसडीओ अकबर दायो इंतहाई राशि ऐं करप्ट ऑफिसर आहे। असां वापडा चीफ वज़ीर आज़म इमरान खान ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कयूं था त अकबर दायो, आमिर कुरैशी ऐं राजा दारेजो खिलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं क़ंधरा जी बिजली बंद हुजण जी इंक्वायरी कराई वञे, न त ॿी सूरत में हिननि राशि करप्ट ऑफिसरनि खिलाफ कोर्ट में पिटीशन दाखिल कई वेंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।